नाज़रीन, कराची के ओभर ज़िले में अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ के साम्हूं पानी की लाइन मथां गैरकानूनी तमीर थींदड़ पार्क खिलाफ़ अदालती नोटिस के कब्ज़ा माफ़िया हवा में उड़ाए छॾियो ऐं पार्क जो अॾावती कम जारी है। उन हवाले से रिपोर्ट कर रहा है आमिर सुपरो। कराची के अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ के साम्हूं पानी की लाइन मथां गैर कानूनी तामीर थींदड़ पार्क माफिया कोरड़ के नोटिस के भी हवा में उड़ाए छॾियो ऐं डेरा जमाए वेठल। अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ के सदर ताज मोहम्मद बंगलानी सिंध अवामी सतह के मरकज़ी अॻवान रियाज़ खेमटे ऐं रहवासिन आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो, पार्क ठाहिण ते असांखे का बि एतिराज़ कोन्हे। असांजे ॻोठ जे पासे में पार्क ठहे पियो, लेकिन छा आहे जो ही दीवार कढनि पिया ॻोठ वारे पासे सॼे वाटर बोर्ड जी ज़मीन ते। दीवार कढण जो छा मक़सदु आहे? पार्क जॾहिं ठहे थो त असांजो बि राइट आहे, असांजो बि हक़ आहे। असां बि सिंधवासी आहियूं कि आगा ख़ानी जेके बिरादरी आहे असांजे पासे में रहनि था, ॿुधाए वञनि अॼु ताईं ॻोठाणनि खां का तकलीफ़ उन्हनि खे पहुतो हुजे। असां शुरू खां वठी ना हुननि खे तकलीफ़ पहुचायो, ना हुननि असांखे तकलीफ़ पहुचायो। असांजो मक़सदु इहो आहे पार्क ठहे, तरक़ी थिए, सभिनी लाइ सहूलियत हुजे। हुकूमत सिंध खां, वज़ीर आला सिंध खां मुराद अली शाह साहब खां इहा ई घुर आहे त असां सिंधवासियुनि खे उन में बराबरि सहूलियत असांखे मिलणु खपे। असां हिननि जे लाइ कोर्ट मां लेटर भी कढाया आहिनि, उन जे बावजूद भी ही ॾाढ कयूं वेठा आहिनि हिते। असां हिननि खे बार बार चयो आहे त इहे दीवारूं ठाहियो ऐं इन्हनि खां तव्हां हेठां जेको सीटूं फुट ॾेढ जो भरे ॿाहिरनि पासनि ॾांहुं उन ते गिरल हणी पूरी मारूड़ा खां वठी रिंद ॻोठ ताईं सॼो बेल्ट ठाहियो, ग्रीन बेल्ट। जेके भी आबादियूं आहिनि सभिनि जे लाइ बहितरी थी वञे। जेके ब्लड प्रेशर जा मरीज़ आहिनि उन्हनि जे लाइ वाक जी जॻह भी थी वेंदी ऐं असांजूं भी न्याणियूं बच्चा उहे सभु अची हिन पार्क में वेही को सुख जो साह खणी सघंदा। असांजो मुतालबो आहे त असांजा मुतालबा ये पूरा कया वञनि, या सहूलियत असांखे बि ॾिनी वञे। असांजी तरफ़ जो ग्रिल भी लॻे, गेट भी लॻनि, ऐं असांजो बि हक़ आहे पार्क जे मथां। असांखे पार्क ते को बि एतिराज़ कोन्हे को। पार्क बिल्कुलु ठहे, सुठी ॻाल्हि आहे, असांजे इलाइक़े जी वैल्यू वधंदी, पर इहा सहूलियत असांखे बि मिली वञे। ॿिए तरफ़ पीपल्स यूथ विंग कराची डिवीज़न के सदर राशिद खासकेली चयो, पार्क जो तरीक़ेकार इहो हूंदो आहे तव्हां ओपन रखो, आम जाम सभु अचनि वञनि। हेॾां अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ जी आबादी आहे, हिन पासे ॾांहुं रिंद ॻोठ जी आबादी आहे, हेॾां आगा खाननि जा फ्लैट्स आहिनि, सभु अचनि वञनि, नॉर्मल हुजे जीअं हूंदो आहे। पर हिननि जो तरीक़ेकार इहो आहे त 8 फुट जी दीवार हाणे किथे सूट थी करे, कांटेदार उन मथां जेको आहे सो तार वञे। हे पार्क न आहे, सरासर कब्ज़ो आहे। अॻवाननि ऐं रहवासियुनि जो चवणु आहे त असांखे पार्क ते को बि एतिराज़ नाहे, पर ही बराबरी जे बुनियाद ते ठाहियो वञे ऐं सिंधी आबादियुनि ॾांहुं बि दाख़िली रास्ता ठाहिण घुर्जनि त जीअं असांजा बच्चा बि तफ़रीगाह मां फ़ाइदो हासिल करे सघनि। कैमरामैन फराज़ मिरानी सां गॾु आमिर सुपरो, आवाज़ टीवी, गुलशन टाउन।